तव्हांजी वॾी महिरबानी सूबेदार साहब जो मुंहिंजे हिक सॾ ते हलिया आया। नादिर भाउ, सूबेदार साहब, ही नज़रानो उम्मीद आहे त तव्हां क़बूल करे असांखे शुक्रिया जो मौक़ो ॾींदा। हिन जी कहिड़ी ज़रूरत हुई? ज़रूरत आहे सूबेदार साहब, अॼुकल्ह त मिठाई खां सवाइ दुआ बि नथी लॻे। हुकुम कयो साईं। मां मञा थी त मुंहिंजे भाउ ते कूड़ा इल्ज़ाम ऐं FIR दर्ज आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हां हिकु सुठा इंसान ऐं हिकु हमदर्द माण्हू आहियो। अव्हांजी महिरबानी जो अव्हां इज़त ॾिनी, पर साईं हिकिड़ी मजबूरी इहा आहे त FIR कटिजी चुकी आहे ऐं हाणे तव्हांखे केस सां मुंहुं ॾियणो पवंदो। असां केस विढ़ंदासीं, पर तव्हांजो तामुन हूंदो त कुझु आसानी थी पवंदी। अव्हां सालार जे लाइ वकील जो बंदोबस्तु कयो त जीअं गिरफ़्तारी खां अॻु में ई सालार जी ज़मानत जो बंदोबस्तु थी वञे। पर ॿिनि खूननि जे केस में छा गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत थी सघे थी? इहो अव्हां फ़िक्र न कयो, हिकु ॿिनि नुक़्तनि सां ई मां FIR जो रुख ई मटाए छॾींदुसि। बसि रुॻो तव्हां वकील जो बंदोबस्तु कयो। मां उमेद कयां थी त सुभाणे ताईं सालार घर अची वेंदो। इंशाअल्लाह शाम ई सालार घर अची वेंदो। मानी तयारु थी वई आहे, तव्हां मानी खाई पोइ वञिजो। अॼु असां तव्हां लाइ स्पेशल मानी तयारु कराई आहे। इन जी कहिड़ी ज़रूरत हुई साईं? इहा असांजी रिवायत आहे त असां महिमान लाइ ख़ासि मानी तयारु कराईंदा आहियूं। लख लाइक़ अव्हांजा, वॾी महिरबानी। सालियो ही छा? अरे तू अञा जेरो ही, मूं सम्झो त मरी वियो हूंदे। अञा त तूं बाबा हटो कटो लॻो पियो। तॻिया सच पुछींदा त मां जीअरो न आहियां, असुल ज़िंदा लाश आहियां। पियो थो हलां, सिसीअ में साह ई न आहे। अड़े तूं ख़ुदकशी छो नथो करीं? भाॼो कड़ थी जे पी खे त ज़िंदा रहण जो को हक़ ई कोन्हे। तॻिया हाणे ताना त न ॾे, ॿेली हथ त नथो ॾेई सघी, ताना ॾेई त न मार। तूं मुंहिंजो मिट आहीं, रत आहीं मुंहिंजो। अरे मां बाहि ॾियां तव्हांजे ने रत खे, मूंखे त तव्हांजे नस्ल जी ज़रूरत कान्हे का। अरे खाई खाई वञी थो पाॾो थी वञे, गैरत जो ज़रो ई कोन अचे। जेकॾहिं को ॿियो हुजे हा न त ॿुॾी मरे हा। तॻिया मां मजबूर आहियां, बेवस आहियां। अड़े तूं मजबूर न, पहिरें नंबर जो भाड़ी। बसि हाणे चयो आहे न त मुड़ुस ते भाड़ी त पटको बि बार। तॾहिं त मथो घाड़ो कयूं अथई तो थाबा खाईंदो। अदा तॻिया हाणे दुआ कर त रब पाक पाण न घुराए। मां बि हाणे जीअण ई कोन थो चाहियां। खबरदार मता ने चोरी शमा जो संग ने वारे पुट गोहर खे ॾियण जी कोशिशि कई अथई। पुट मां ॾिसां थो पियो ज़माने जो माण्हू आहे या चोरी तुआरी आहे न, मुंहिंजे घर जा रोज़ रोज़ चकर पे थी कटे। कावड़ आई न ची भटे हिकिड़ी ॾींदो सां चोरी तुआरी ची ची कंदी वतंदी ची ची। अदा तॻिया हाणे क्षमा तुंहिंजे घर कोन ईंदी। बसि हणी बीही खां मका वक़्तु ख़राब कई। अचे न अचे जनरल मर्ज़ी मर्ज़ी सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।